संगत अस्सलाम वालेकुम याली मदद नाज़रीन तव्हां खे मां अर्ज़ु कंदो हलां त अॼु अब्दुल जब्बार कमरानी साहब अॼु तारीख़ कहिड़ी आहे साईं? तारीख़ जो 23 दिसंबर 23/12/2025 23/12/2025 अब्दुल जब्बार कमरानी साहब गॾु आहे असां सां ऐं हुनजा हमरा साथड़ी नंढड़ा आहे नीगरड़ो अथसि हू अधु भाउ अथसि इहे गॾु आहिनि असां सां। अॼु हीअ 23/12/2025 ते असां बरी इमाम जी ज़ियारत करण आया आहियूं इस्लामाबाद में। मूंखे ज़िंदगी में साईं जी नालो वॾो असां ॿुधो होसीं, ज़ियारत नसीब न थी। अॼु अलाह जी ज़ात असांखे हिन अलाह वारे जी ज़ियारत नसीब कई आहे। ॿाहिरों गेट खां जीअं टपिया आहियूं नाज़रीन असां ही कटराड़ो हुतां मेन गेट जो आहे जेको माण्हू हीअं अंदरि वञी सघे थो। सुभान अल्लाह जो जहान आहे, वॾो हुजरो मुबारक आहे, वॾो हिकिड़ो मैदान आहे मुल्क मौला जो। सुभान अल्लाह जो रंग आहे। सुभान अल्लाह। हीअ जेके कुंडा आहिनि इन्हनि ते बि साहिक ॿियार सरदार जो नक्श पाक छापियल आहे। हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा थो चवे? अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारक वसल्लम। सुभान अल्लाह। वाह वाह जो रंग आहे। हक़ मौला मौला वारनि जा रंग बिरंग आहिनि। सुभान अल्लाह। हक़ सोना। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारक वसल्लम अलैहि। सुभान अल्लाह सुभान। ही मेन गेट आहे हिन खां पोइ सुभान अल्लाह फ़क़ीर बि जाए थोरो थी। सुभान अल्लाह। हक़ मौला। ही अंदरी पासे आहे, ही ॿारहें पासे जो जहान आहे, ही बि ॿारहें पासे जो जहान आहे। सुभान अल्लाह। ही एॾो रंग मौला जो। सुभान अल्लाह। वाह अचे रंग आहे। सुभान अल्लाह। हक़ मौला हक़ हादी हक़ सोना। ही अंदर मज़ार मुबारक आहे। हक़ बरी इमाम जेको सॾिजे थो त ही बि को मौला जो शहनशाह को बादशाह आहे। हक़ मौला। ही कुबो मुबारक आहे जेको मथां तव्हां नक्श साओ ॾिठो, हीअ मज़ार पाक आहे। सुभान अल्लाह। तव्हां हेॾे पुठी ॾे नदी हेॾो थी हेॾे मोकिलियो। अबू हिन खे त वठि कैमरा anak pilih dia full tuh ini cek, macam drone udara tuh dia.
हे वाट तू म्हणाला तरी बघितलं banyak kategori. Alas. तसं करतो Hah?